अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनसरा पांध में गोठ वावड़ियर चारा खान आशाद खमीसो जान चारो जो इंतखाब गमगीन नोड़ियो जो बेहतरीन नज़म। सुरीली शाम जे टाणे, सुरीली शाम जे टाणे मड़े में मोर पियो ॿोलींदो, ख़ुताबी खंभ ॻोल्हींदे पुठियां तंहिंजे पिया फिरंदा। सुरीली शाम जे टाणे मड़े में मोर पियो ॿोलींदो, ख़ुताबी खंभ ॻोल्हींदे पुठियां तंहिंजे पिया फिरंदा। लकनि तां सिज पियो लड़ंदो, बनी मां बांह खे लोॾे, जॾहिं का हारियाणी वरंदी। जॾहिं का हारियाणी वरंदी तॾहिं तूं सोच जे घस ते चॿाड़े चींच पंहिंजे खे मेड़ींदे, पोइ तूं माज़ी खे संजा जो सार में सुॾकी। अखियुनि जे हार मां मोती छाणींदे, लाल गिलड़नि तां चिताए चंड खे ॾिसंदे, चिताए चंड खे ॾिसंदे वराए वर्क माज़ी जा पुराणे प्यार पोड़े खे। जॾहिं को हौसलो ॾींदे, गमनि में पोइ ॻरी पवंदे, ॾुखनि में पोइ ॻरी पवंदे, ॾुखनि में पोइ